प्यारा बारो, बाजी गुलबनू जी तरफा तवा सबनी के बलिकार। तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो तो अज जी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। हडसन टेलर, मां एक मिशनरी बणजण चाहियां थो। इतिहास चा गरम आहे। हडसन लगभग 5 ज़बान साड़ी हुई। इंग्लैंड में ही हडसन जे खानदान जे चाह जो वक्त हो। 150 सालन बाद ही वक्त तमाम सुठो हो। पियो हमेशा उन्हनि के परे जे इलाके चीन जे बारे में ॿुधाईंदो हो ऐं ओचितो संजीदा थी वियो। मूंखे इन जी समझ ही नथी अचे छो वधीक मिशनरी चीन नथा वञनि। लखे चीनी माण्हुनि अञा ताईं यसु जे बारे में ॿुधो ई न आहे। बाबा, जॾहिं मां वॾो थी वेंदसि त मां हिकु मिशनरी थींदसि ऐं मां चीन वेंदसि। वालिदनि 5 सालनि जे ॿार जी ॻाल्हियुनि ते मुस्कुराए छॾियो। हू अक्सर बीमार रहंदो हो। उन लाइ मिशनरी बणजण नामुमकिन ॻाल्हि हुई। हडसन स्कूल न वञी सघंदो हो। उन करे उनजी माउ उनखे घर में ई पढ़ाईंदी हुई। हडसन हिकु किताबी कीड़ो हो। सुतो हुजे हाथ जेट के मां रात जो खट में बि पढ़ी सघां हा, पर मां ही नथो करे सघां। छोटो माउ हमेशा लालटेन पाण सां गॾु वठी वेंदी आहे। मां का पुरानी इस्तेमाल थियल मोमबत्तियूं ॻोल्हींदसि। उन शाम उन शब बखेर चई कमरे में वञण खां पहिरीं ई लिकी पंहिंजा खीसा भरे वरिता। पर बदकिस्मती सां उनजे खानदान जे हिकु महिमान उनखे ॾिसी वरितो ऐं उनखे पंहिंजी झोली में विहारे छॾियो ऐं हू ॿार जे बिल्कुलु वेझो वेठो हो। हडसन तमामु गरम थी वियो ऐं उनजे मोमबत्तियुनि जा टुकड़ा बि उनजो 1 मिनट बि ईअं ई गुज़री रहियो हो ॼण कलाकनि में। हडसन, हाणे तुंहिंजो सुम्हण जो वक़्तु थी चुको आहे। शबे बखेर। उनजे थोरी देर बाद उनजे माउ उनखे कमरे में ॾिठो। उनजी जेबूं मोम सां तमामु बुरे तरह भरल हुयूं। हडसन शर्मिंदा हो त हुन पंहिंजे माउ खां लिकाए अहिड़ो कमु करे रहियो हो। हुन ॿीहर कॾहिं बि इएं न कयो। उन किताबी कीड़े जो हिकु ई मसलो हो, पंहिंजी भेण एमिली खे तंग करण। पण घणो करे हू हिक ॿिए सां गॾु रहंदा हुआ ऐं गॾिजी जीतन ऐं पखियुनि खे जाचींदा हुआ। जॾहिं हडसन 13 सालनि जो हो, उन दवाउनि जे बारे में पंहिंजी तालीम शुरू कई। हुन पंहिंजी जिंदगी लाइ तमामु वॾा मनसूबा ठाहिया, पर को हिकु ॾींहुं ओचितो हिकु मोकल उनजी पूरी जिंदगी खे तब्दील करे छॾियो। हुन हिकु मसीह किताब पढ़ी ऐं उन सभ खां पोइ फौरन हुनखे समझ में अची वियो त यसु हडसन सां मोहबत करे पंहिंजी जान ॾिनी ऐं ॿीहर ज़िंदा थियो। खुदावंद यसु, मूंसां मोहबत रखण लाइ महिरबानी। मां तव्हां ते ईमान आणियां थो ऐं उहो ई कंदसि जेको तूं मूंखे करण लाइ चवंदे। आमीन। हुन दुआ करण खां पोइ हुनखे ईअं लॻियो ॼण यसु ई चई रहियो हुजे त पोइ मुंहिंजी ख़ातिर चीन वञ। जॾहिं हू 5 सालनि जो हो त हुनजो सभ खां वॾो ख्वाब इहो हो त हू मिशनरी बणिजे। जॾहिं हू 17 सालनि जो हो, हुन पंहिंजे पाण खे पंहिंजे मुस्तक़बिल लाइ तयारु कयो। शायदि हुनजी तरबियत तव्हांखे बि उभारे। अॻे ड्रामे में मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदसि। तव्हां ज़रूर ही ॼाणण चाहींदा। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। खुदा हाफ़िज़।